जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ठुल वेझो ॻोठ वकील ख़ान जाफ़री में। मुसलसल हलंदड़ बरसाति ऐं बाऊ कोसो ईंदड़ पाणी वकील ख़ान जाफ़री जा लॻभॻि 40-50 घर आहिनि जेको पाणी हेठि ॿुॾी विया आहिनि। 600 जरे बि पाणी सभु ॿुॾी विया आहिनि। हीउ बेयारो मददगार वेठल आहिनि, हिननि न को SDM न मुख़्तियारकार न को आला अमलदार पहुतो आहे। हिन वधीक असां मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हिन जो छा चवणु कोन्हे, राशन बि कोन्हे, टेंट बि कोन्हे, ॿार सभु उस ते वेठा आहिनि। मजबूरी आहे, असां हिते पिया आहियूं, हिते मरूं था पिया। का शइ असांजो गौर नथो थिए। इहो ॻाल्हि असांजो ॿुधी असांजो गौर कयो। न मुख़्तियारकार आहे, न MP आहे, न को ॿियो ऑफिसर आहे, का शइ बि कोन्हे, न को ज़मीनदार बि अचे थो असांजी मालिकी करे थो। असां वेठा आहियूं हिते उस ते, ॿार मरनि। को बि न मिलियो आहे, राशन न मिलियो आहे, कुझु बि न, टेंट मिलियो, कुझु बि न मिलियो आहे। महिरबानी करे राशन मिले असांखे, को टेंट मिले, छांव ते ॿार उस ते मरनि था पिया। रस्तो बि निकिरण जो कोन्हे, पीअण जो पाणी बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। कोन्हे, माल मरी विया बुख ते, माल मरी विया, उन जे छा में मरी विया, सभु मरी विया आहिनि। घर जा भितां किरी पिया आहिनि, नंढड़ा नंढड़ा ॿार उहे बि बुख ते आहिनि, असां बि पाण बुख ते आहियूं। महिरबानी करे असांखे राशन मिली वञे। असां साड़े छॾियो, सॼो मुल्क तबाह थी बीठो आहे। माल सौदा सभु मरनि था। न हिन टाइम ताणी कोई पीआ न MN आहे, को असांजो पुछा करण वारो कोन्हे, न मुख़्तियारकार आहे, न को राशन आहे, न को फंड मिले थो, न को चांवर मिले थो, न को मानी कंहिंखे मिले थो। ॿार सभु बुख ते पिया आहिनि, को रोडनि जे मथां पियो आहे। असांखे रोड ते बि रस्तो न आहे निकिरण जो। असां अंदरि पिया आहियूं, पाणी हिते असांखे पाणी पए थो, ॿकरियूं मरी विया, जायूं किरी पिया आहिनि, उस जे मथां पिया आहियूं। न को पाल आहे असांजे मथां, न को छा आहे, असांजी ख़ाली पिया आहियूं रोड जे मथां। न को टाइट आहे, न का शइ कोन्हे, असांजी ख़ाम ॿार उस जे मथां पिया आहिनि। मीर एजाद ख़ान खे उन्हनि सार बि न लधो आहे, न कंहिं मुख़्तियारकार लधो आहे, न अॼु ताईं को तपेदार असां वटि आयो आहे। असां ॾोह कहिड़े में पिया आहियूं। बरसाति त कुदरती आयो आहे, कंहिंजो जेको आहे त काशे करे बि थो सघे न काशे राशन आहे असांजे राहकनि जे लाइ, न को ओड़े पाड़े जे लाइ। असांजे घरनि जो हालत पाण ॾिसो था, घर तबाह किरी पिया आहिनि। कोई बि कोन्हे, न को तपेदार बि अॼु ताईं तपेदार भॼाया, को कोटवाल बि अॼु ताईं न आयो आहे। जी बिल्कुलु, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हो त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी हिते बेयारो मददगार वेठल आहियूं, खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। न राशन मिलियो, न टेंट वग़ैरह मिलियो, न को हिते आला अमलदार असां वटि पहुतो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त असांखे टेंट ऐं राशन ॾिनो वञे, जीअं असां दरपतराई वारी ज़िंदगी खां बची सघूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दुओ, जेकब न्यूज़ ठुल।